दोस्तों मैं तव्हां मेज़बान ज़ाहिर आहे पर असां प्रोग्राम अदबी कचहरी जेको नवसूत्र शुरू कयूं था ऐं असां वटि हींअर महिमान दोस्त आहे फ़क़ीर परियल दायो साहिबु। परियल दायो कंहिं तारीफ़ जो मुहताज न आहे। हिन वक़्तु सिंधी अदबी संगत जो मरकज़ी सेक्रेटरी जनरल आहे, लतीफ़ जो पारकू आहे, मुहक़िक़ आहे, बहितरीन शाइर आहे ऐं उन सां गॾु हिकिड़ो बहितरीन साहबी पिणु आहे। उहो असांजे प्रोग्राम में मौजूदु आहे। असां चाहींदासीं त मुख़्तसिर वक़्त में जेके बि बहितरीन ॻाल्हियूं थी सघनि उहे पाण सां कयूं। पर दादा साहिबु तव्हांखे असां भलिकार चऊं था पंहिंजे प्रोग्राम में। तव्हांजी महिरबानी जो तव्हां असांखे टाइम ॾिनो ऐं छा पियो थिए अॼुकल्ह सिंधी अदबी संगत छा पई करे ऐं अदबी दुनिया में छा पियो थिए? सिंधी अदबी संगत जेके सिंध जूं मौजूदा हालतूं आहिनि छो त असांजो जेको कॉन्सेप्ट आहे, असांजी जेका सोच जो मवार आहे उहा सिंध रही आहे। ऐं सिंधी अदबी संगत जो मादी जो हिकिड़ो शानदार किरदारु रहियो आहे ऐं सिंधी अदबी संगत जो जेको ख़ासि जेको मक़सदु रहियो आहे लिखण सां गॾोगॾु तख़लीक़ी कम सां गॾोगॾु अमली तौर ते पंहिंजी क़ौम, पंहिंजी धरती, पंहिंजी ॿोली, पंहिंजी सक़ाफ़त जे लाइ जेको किरदारु अदा करिणो पए थो। ऐं उहो जेको आहे हूअं बि जेको बि अदीब आहे, कलमकार आहे, उन ते इहा ज़िमेदारी थिए थी त हू रुॻो लिखण जे हद ताईं न आहे। ईअं त 60,000 शाइर गुज़री विया आहिनि, पर उहो कमिटेड आहे धरती सां, पंहिंजी ॿोली सां या ऑर्गनाइज़ेशन सां, सिंधी अदबी संगत सां। उहो पंहिंजो किरदारु पंहिंजे समाज लाइ अदा करे थो। जेको पाण चवंदा पिया आहियूं त अदब बराए समाज, अदब बराए ज़िंदगी, अदब बराए अदब माना ख़ाली बेमक़सद बेमाना न, बामक़सद तरीक़े सां सिंधी अदबी संगत जो जेको कमु आहे उहो हले थो पियो। तव्हां पाण ॾिठो त जेका असांजी बाॾी आई, असांजी बाॾी जीअं आई त जेके सिंध जा ॿेट हुया उहो वफ़ाक़ जे हवाले करण वारो जेको अमल थियो, उन में वफ़ाक़ खे खणी घणो असां निशानत बणायोसीं, पर साॻे वक़्तु असांजी पंहिंजी धरती जा माण्हू बि जेके हुया जेके गद्दारी वारो अमल करे रहिया हुआ। ऐं पर असां मजमूई तौर ते पहिरियों हालांकि मादी में ईअं थियो आहे त सियासी धुरियूं, सियासी तंज़ीमूं, क़ौमी पार्टियूं कर ॾींदियूं आहिनि। पोइ सिंधी अदबी संगत इनजे करे त अदीब ते हिकिड़ी ज़िमेदारी आहे त पंहिंजी क़ौम सां गॾिजी बीहे, पंहिंजे माण्हुनि सां गॾिजी सगारो थिए थो ऐं उहो जागरता पैदा करणु उन ते बि हिकिड़ी ज़िमेदारी आहे। त पोइ अदीब असांजा गॾिबा रहिया आहिनि तहरीक में। हिन भेरे ईअं थियो, तव्हां पाण ॾिठो त सिंधी अदबी संगत सिंध ॿेटनि खे वफ़ाक़ जे हवाले करण जे ख़िलाफ़ु पहिरीं ॻाल्हि उन्हनि ऐं असांखे हक़ीक़त इहा एतिरी तवक़िया न हुई। अॻे मादी में बि सिंधी अदबी संगत मुख़्तलिफ़ इशूज़ ते ॿेटे निज़ाम जे ख़िलाफ़ु भरपूर किरदारु अदा कयो। कीअं ई असांजा अदीब मोट मिली न असांखे भरपूर क़िस्म जी जेके उहा असांजी तवक़िया खां ॿाहिरि हुई। आमतौर हिकिड़ा अदीब पैदा थिया आहिनि ऐं ॿिया हिकिड़ा पाण खे चवंदासीं जो कार्ड न आहे रहियो। तव्हां जेका ॻाल्हि कयो था ॿेटनि जे ख़िलाफ़ु ऐं ॿिटे मकानी निज़ाम जे ख़िलाफ़ु, वञूं जे ख़िलाफ़ु ऐं मुसलसिल मुशरफ जेका बादशाह जे ख़िलाफ़ु असांजो अदीब मुसलसिल जदोजहद जे मैदान में रहियो आहे ऐं ख़ासि करे सिंधी अदबी संगत में बि सरवाणी करे रही आहे। त पोइ हीअ छो था चवंदा आहिनि सिंधी अदबी संगत जो कार्ड न आहे रहियो, सिंधी अदबी संगत खे कम जी न आहे रही? कार्ड ॾिसो न, जेको हाणे तस्वीराती तौर ते असांजे सीनियर बुज़ुर्ग मां त इंतिहा एतिराम कंदो आहियां संवर साहिब जो हिकिड़ो ख़त त सिलसिलो शुरू कयो आहे। पहिरियों अलण फ़क़ीर जो ख़त न त उन पंहिंजा जेको आहे तो उहो कीअं थो ॻाल्हाए अलण फ़क़ीर हुनजे तस्वीराती त यूनिवर्सिटी में मां ईअं हूंदुसि मूं ते चकरूं कंदा, हाणे कनि था, ईअं था कनि। ऐं अहिड़े नमूने जेको आहे दादा गोबिंद माली जो हुन ख़त ॾिनो त 10 सालनि अंदरि अदबी संगत जो उहो जेको कमु आहे नज़र नथो अचे। पर मूंखे तकलीफ़ हाणे पुॼी आहे त अदबी संगतूं 2 लिखजनि थियूं। पोइ वरी ॿिया जेके राइटर्स उन सां मेल मुलाक़ात जे हवाले सां ॾेखारे थो त उहे चवनि था असांजी 2 लिखनि थियूं, पर ईअं न आहे। जेके कॉम्प्रेस तंज़ीमुनि में जीअं धड़ासी आहे, जीअं सिंधी ऑर्गनाइज़ेशन में लिखंदा आरीसर ग्रुप या फलाणो ग्रुप या वॾो ग्रुप, पर अदबी संगत इहे लिखनि थियूं। इहो सुठी ॻाल्हि आहे।
हुन चयो त न मुंहिंजे रूह खे वॾी तकलीफ़ भोगी आहे, मुंहिंजो रूह ज़ख़्मी आहे, इन हवाले सां त सिंधी अदबी संगत हिकु हुजणु घुरिजे। सिंधी अदबी संगत जा जेके क्लासिस हुया उहे उन्हनि जो उहो मयार न रहियो आहे। पोइ इन हवाले सां मां त हुनखे रिटन में बि लिखत में बि हिकिड़ो सोशल मीडिया में हुन ॾिनो, उहो ख़त काविश ॾिना छापण खां पोइ त मां बि उहो सोशल मीडिया में रखियो आहे, हुते काफ़ी बहस हले पियो। अलॻि सॼी ज़िंदगी तव्हां बि धरती लाइ ॾिनी आहे, सहाबत में बि पंधु कया अथव, अदब में बि सिंधियुनि संगत बुनियादी खां पनियाकल खां ऐं सियासत खां, इन माना धरती लाइ वफ़ा जो हिकिड़ो वचन आहे जेको माण्हू वधाईंदो रहे थो। पर जॾहिं सेकेंड जन तव्हांखे ज़िम्मेवारियूं मिलियूं सिंधियुनि संगतियूं त उनखां पोइ छा था महसूसु कयो तव्हांखे, कहिड़े भोगनान मां तव्हांखे गुज़रणो पियो? हिकु त जेको अदब सर्जे थो, ताक़ीद थिए थो, उन में मुंहिंजी राय जेको असांजा सीनियर अदीब जेके वेठा आहिनि, जीअं खणी आम तौर ते पाण चवंदा आहियूं मथे ईअं सोचियो थो वञे, मथे उहो उन्हनि लाइ चवंदा आहिनि जेके सीनियर अदीब आहिनि। मिसाल तौर ते इमदाद हुसैनी जो तव्हां नालो वठो, काजल व्यवस्थ हलियो हुयो, अयाज़ हलियो हुयो, ॿिया जेके सीनियर अदीब वेठा आहिनि, वरी जेके लेखाई मीडिया जे ख़ासि तौर ते वेठा आहिनि, जेके इहो था ॾियनि मीडिया में वेठा आहिनि। बाक़ी राइटर्स कहिड़ा आहिनि तव्हां ॿुधायो जेके तनक़ीद कनि था पिया, उहे जेके अदबी संगत अंदरि टकराई रहिया आहिनि उहे इहो तासीर ॾियनि था। मां हिकु त उन्हनि घुराए मुंहिंजी मुख़्तलिफ़ इहा रही जॾहिं मां अदबी संगत जो सेक्रेटरी जनरल थियो त अदब सर्जे थो। विछोटी आहे हिकिड़ी पुराणी टही ऐं हाणोके मौजूदु दौर जे अदीबनि में जेका वेझड़ाई न आहे, जेका विछोटी आहे, उहा उन को इहे लफ़्ज़ चवराए थी साईं सिंधी शाइरी जेको आहे न उहो पंहिंजो मयार हुन वेठी आहे। सिंधी कहाणी लिखी नथी वञे, कहाणी त कंहिं त ताईं चई सघिजे थो त कहाणी घटि लिखियो थो वञे, पर जेको शाइरी लिखी थी वञे नई टही खे उहे पढ़नि कोन था। नई टही हुननि जी जेको आहे असांजा सीनियर राइटर्स आहिनि, नक़ाद अदीब आहिनि, उन्हनि जी या त चऊं पहुच खां परे आहे या पाण उहे ओॾे अचणु था चाहिनि, पोइ चवनि था जेको असां ई लिखियो अथई उहो काफ़ी आहे। असां ॿिए खे जेको थोरो नालो वॾो थींदो न, पोइ हेठि नाले खे वरी चवणो अचूं था सम्झनि त इलाही ॾाढा कीड़ा वकूड़ा पिया हलनि, माना हुनखे शाइर बि तस्लीम करण तयारु न आहिनि। भली न कनि, पर छा आहे त पुराण जी जॻह जिदत वारा बिल्कुलु। जॾहिं उहे न हूंदा, जॾहिं असां न हूंदासीं त तव्हां असांजी जाइ ते वरी ॿी टही हूंदी। हैदराबाद प्रेस क्लब में जेको पाण जशन आसिफ मिसराणी जो हुजे, उन में तव्हां ॾिठो हूंदो त आदर्श नाले हिकिड़ो जेको नौजवान खे पाण स्टेज ते विहारियो थी, मुशाइरे में ख़ासि आदर्श अमीर खान त उन जो मक़सदु इहो हुयो, अहिड़ा ॿिया बि काफ़ी हुते मुख़्तलिफ़ शख़्सनि में पाण नौजवान विहारियासीं। मक़सदु इहो हुयो त असां जेको आहे सो समूरनि अदबी हल्कनि खे जाने छानियो वञनि, उनजो ध्यानु छिकायूं त शाइरी थिए थी, अदब सर्जे थो, तव्हां हुन खां ॼाणायो। ऐं असां वरी इहा प्रेम ॾांदोसीं त बाबा न इहो पुराणे छॾियो त बाबा जेकॾहिं सखर ऐं प्रोग्राम आहे त रुगो साईं प्रोफेसर सरर साहिब सदारत करे, या रुगो अयाज़ गुल सदारत करे, अदल सूमरो सदारत करे, न बाबा नई टही जेकॾहिं सुठो लिखे त करे कॾहिं उहे बि वेही उन्हनि खे ॿुधनि। असां इहो सिलसिलो ख़तमु कयो आहे। असां सीनियर्स खे जॾहिं जूनियर्स खे सुठो लिखंदड़नि खे सदारतूं बि ॾियूं था, ख़ासि महिमान बि बणायूं था पिया। पर तजुर्बो इहो जो आहे, हिकिड़ो धड़ो आहे, उन में 5 या 6 माण्हू थींदा, रुगो कम खे निशानो बनाइनि था मनफ़ी अंदाज़ में। ऐं पोइ असां इहो कयोसीं, ख़ासि तौर ते मूं तव्हांजे सीनियर साथियुनि सां गॾु वेही करे कयोसीं त उहा मुखालफ़त थींदी रहे। जेकॾहिं बीह करे रस्ते ते पथरनि खे हटाइबो त कमु न थींदो, पोइ पंहिंजो कमु कयूं। पोइ जेको पंहिंजो कमु कयो आहे त हिन महिल सॼी सिंध अंदरि मां वञा थो, शाखुनि में, शहरनि में, प्रेस क्लबनि में, किथे मूंखे जेके अदबी संगत वाबिता दोस्तनि खे कॾहिं कंहिं न चयो आहे त अदबी संगत ॿी कहिड़ी ॿी का आहे छा? सिंधी अदबी संगत जो बुनियादी रूल जेको आहे अदबी क्लास हुया, ख़ासि तौर ॻाल्हाइनि अदबी क्लास में मां सम्झां थो त जेको आहे सो 2 महीना या 3 महीना थोरो अदबी क्लासिस मुतासिर छा, उनजो सबबु इहो आहे त जेका सरवाणी हूंदी आहे कंहिं तहज़ीब जे सरबराह जी, उहो जॾहिं उन शयुनि खे ॾिसंदो न आहे, जाचींदो न आहे त कमु मुतासिर थींदो आहे। 3 महीना जेको मुंहिंजो अटैक थियो, 3 महीना लाॻींदो मां जेको आहे सो वेट ते हुयुसि, पर उन दौरान बि जेको आहे सो अदबी संघ जो कमु हलंदो आहे। ऐं इन खां अॻु में असां अदबी संघ जा क्लासिस जेको आहे न, तव्हां ॾिसो न 12 जा अदबी क्लासिस ॾिसो,
तव्हां नंढो मोहम्मद खान जा अदबी क्लास ॾिसो, तव्हां पंहिंजा ख़ुदि नौशरो फिरोज़ जा अदबी क्लास ॾिसो, पनो आकिल जा अदबी क्लास ॾिसो, घोटकी जा अदबी क्लास ॾिसो, कोटड़ी खे तव्हां ॾिसो, तव्हां जेको आहे रतो दरो खे ॾिसो, तव्हां जेकमबाग खे ॾिसो, अदबी क्लासिस बाज़ाब्ता अलॻि दादा, किथे जुमे ते थींदियूं आहिनि गॾिजाणियूं, किथे आचार्य थींदियूं आहिनि, फ़र्क़ु इहो आहे त किथे हफ़्तेवार गॾिजाणियूं थियनि थियूं। असां त जेको आहे कमु तख़लीक़ी कम खे अॻिते वधाइण जे लाइ मुस्तक़बिल खे अदब जे मुस्तक़बिल खे जदीद टेक्नोलॉजी हाणे किताब घटि पर हाणे वरी ऐं डिजिटल दौर अची वियो आहे, फेसबुक दुनिया जो डिजिटल शइ थी वियूं आहिनि, सॼी दुनिया हली डिजिटल थी वञनि, पर जेको किताब जी अहमियत आहे, किताब पाण जॾहिं माण्हू नेट ते वेही पढ़े थो, उन्हनि जो पंहिंजो ॿियो मज़ो आहे, जॾहिं साम्हूं अचे थो किताब पंहिंजी जेको आहे उहा अहमियत विञाए न वेठो आहे, उहा अञा आहे। महिरबानी परंदा साहिबु, मुख़्तसिर ख़ान जी गुफ़्तगू हुई ऐं चाहींदा आहियूं त पाण गुफ़्तगू जो अंदाज़ मुख़्तसिर हुजणु घुरिजे, छाकाणि त हाणे माण्हुनि वटि एतिरो वक़्तु बि न आहे रहियो त माण्हू घणो वेही ॿुधनि ऐं मुख़्तसिर वक़्त में अहम जेकी ॻाल्हियूं आहिनि पाण उहे जेको दोस्तनि सां शेयर कयूं। कंहिं ॿिए अदबी कचहरी प्रोग्राम में साईं पंहिंजी मेज़बान ज़ाहिर राय पर खे इजाज़त अला भाई।